कौशल और फिरोज खान ख़बर शामिल कयूं पिया। मंजूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरियो पारां मोकल जॾहिं बि सिविल अस्पताल जे मुख़्तलिफ़ वार्डनि एमरजेंसी दिल जे वार्ड इंडोर वार्ड ऐं ॿारनि जे वार्ड जो अचानक दौरो कयो ऐं स्टाफ जी हाज़िरी चेक करण सां गॾु मरीज़नि जी तबियत पुरसी ऐं सहूलियतुनि बाबति पुछाणो कयो। उन मौके ते सिविल सर्जन जो चवणो हो त मां चाहियां थो त हिन अस्पताल खे ग़रीब मरीज़नि खे उहे सभु सहूलियतूं मिलनि जेकी वॾी अस्पताल खे मिलंदियूं आहिनि। उन लाइ ॾींहुं राति कोशिशूं करे रहियो आहियां। मूं 6 महीननि अंदरि अस्पताल में केतिरियूं सहूलियतुनि जो बुनियाद रखियो आहे, जिनमें लेबोरेटरी जूं मुफ़्त टेस्टियूं, ऑपरेशन सहूलियत, 24 कलाक एम्बुलेंस जी मौजूदगी, अल्ट्रासाउंड जी सहूलियत, ब्लड बैंक जो क़याम ऐं स्टाफ जी मौजूदगी शामिल आहे। उन्हनि सहूलियतुनि मां ग़रीब मरीज़नि खे तमामु घणो फ़ाइदो पहुची रहियो आहे। इंशाअल्लाह वसाइलनि जी घटि हूंदे बि ग़रीब मरीज़नि जे भले लाइ कमु कंदा रहंदासीं।